ही ॾिसो साईं इंटर क्रॉपिंग कमंद कायल आहे, उन सां गॾु कणिक जूं चुंगियूं लॻियल आहिनि, लश ग्रीन बीठियूं आहिनि, VIP आहिनि। हाणे ॾिसूं एवरेज जेतिरी ॾिनी वरी उहा वीडियो रखी तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीउ नओं तजुर्बो ॾिसो त कमंद जो मुंडो आहे। कमंद जी कटाई खां पोइ नवंबर में हिन में जेको आहे हीअ चुंगियूं हयूं आहिनि विच में कणिक जूं, ऐं कहिड़ियूं फलियूं बीठियूं आहिनि, ॾाढी ज़बरदस्त आहे। हाणे इंटर क्रॉपिंग खां सवाइ ज़मीनदार जेको आहे न उहो सर्वाइव न करे सघंदो, इख़राजात वधीक आहिनि। हाणे लाज़मी जो आहे चाहे नवंबर जी कटाई खां पोइ कणिक जेको आहे न पंहिंजो कमंद जेको आहे न उहा फुटंदो आहे वञी फरवरी मार्च में। तेसि ताईं जेको आहे न हीअ कणिक लही वेंदी, उन खां पोइ कमंद बि तयारु थी वेंदो, ख़ुराक ॿिन्ही खे साॻी अची वेंदी। ज़मींदार हाजी इम्तियाज़ अली शोरो।